वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सल्लल्लाहु वसल्लम व बारक अला अब्दिही व रसूलिही नबिय्यिना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु असां पंहिंजे हिन तफ़सीरी सिलसिले में सूरतुल फ़लक़ जी मुख़्तसर तफ़सीर तव्हां दोस्तनि जे साम्हूं ज़िक्र कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे सही माना में हिन सूरत जी तफ़सीर करण जी ऐं उन खां पोइ असां सभिनी खे उन जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहिण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सूरतुल फ़लक़ जे मुतालिक़ इख़्तिलाफ़ आहे त इहा मके में नाज़िल थी आहे या मदीने में। ॿिन्ही तरफ़ उलमा आहिनि ऐं राजिह जेको मालूम थिए थो उहो इहो आहे त हीअ मदनी सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। ऐं मकी ऐं मदनी जी वज़ाहत असां पंहिंजे गुज़िरियल दर्स में करे चुका आहियूं त मकी सूरत उहा आहे जेका हिजरत खां पहिरीं जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का में हुया तॾहिं नाज़िल थी। ऐं मदनी उन सूरत खे चइबो आहे जेका रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीना ॾांहुं हिजरत करण खां पोइ नाज़िल थी। त राजिह कौल जे मुताबिक़ सूरतुल फ़लक़ मदनी सूरत आहे। उन जी दलील उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो हो त आऊं तव्हांखे उन सूरत जे बारे में न ॿुधायां जहिड़ी मूं ॾिठी ई कोन्हे, जंहिंजो मिसाल जंहिंजो मटु को आहे ई कोन। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरतुल फ़लक़ ऐं सूरतुल नास खे ज़िक्र कयो। ऐं इहा ॻाल्हि मालूम आहे, मुहक़िक़ ॼाणनि था त उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने में मुस्लमान थियो त राजिह इहो मालूम थियो त सूरतुल फ़लक़ मदनी सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। हिन सूरत खे सूरतुल फ़लक़ उन करे चयो वियो आहे या हिन जो नालो सूरतुल फ़लक़ हिन ते उन लाइ पियो आहे छो त हिन सूरत में इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। जीअं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़, त आऊं पनाह में अचां थो सुबुह जे रब जी। त फ़लक़ जो लफ़्ज़ हिते इस्तेमालु थियो आहे, उन लाइ हिन सूरत खे सूरतुल फ़लक़ चयो वञे थो। ऐं हिन जे नालनि मंझां हिकु नालो इहो बि आहे जेको हिन सूरतुनि ॿिन्ही खे मिलाए करे, यानी सूरतुल फ़लक़ ऐं सूरतुल नास खे मिलाए करे हिननि ॿिन्ही खे मुअव्वज़तैन या मुअव्वज़तान बि चयो वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त हिननि ॿिनि सूरतुनि जे करे अल्लाह ताला जी पनाह में इंसानु अची वञे थो। उन जे करे हिननि खे मुअव्वज़तैन चयो वञे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इब्ने हाबिस जुहनी खां पुछनि था त तव्हां पढ़ो, उन खां पोइ चवनि था तव्हां पढ़ो, वरी उनखे चवनि था तव्हां पढ़ो। उहो चवे थो अल्लाह जा रसूल ऐं छा पढ़ां? त पाण हिन सूरतुनि जो ज़िक्र कंदा त कुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ और ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास। पाण हिननि ॿिन्ही सूरतुनि जो ज़िक्र कनि था त कुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास। हिननि ॿिन्ही सूरतुनि खे तव्हां पढ़ो। फ़रमाई त ही ॿई मुअव्वज़तान आहिनि ऐं पनाह घुरण वारा अल्लाह जी पनाह जंहिं शइ जे ज़रिए घुरनि था उन में ही ॿई सूरतूं अफ़ज़ल तरीन आहिनि ऐं हिननि खां वधीक को अहिड़ो जामे जुमिलो न आहे
जंहिंजे ज़रिए इंसान अल्लाह जी पनाह घुरे। त हिननि जो नालो मुअव्वज़तैन ख़ुदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र कयो आहे त इंसान खे खपे त जॾहिं इंसान परेशान हुजे थो ऐं को ख़ौफ़ हुजे थो, डपु हुजे थो, त उन जे लाइ अल्लाह जी पनाह तलब करे ऐं हिननि सूरतुनि खे पढ़े। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि ॿिनि सूरतुनि यानी सूरतुल फलक़ ऐं सूरतुल नास जे नाज़िल थियण खां पहिरीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ दुआऊं पढ़ंदा हुआ, अल्लाह जी पनाह तलब कंदा हुआ मुख़्तलिफ़ बुराइनि खां ऐं मुख़्तलिफ़ फितननि खां। जॾहिं इहे ॿई सूरतूं लथियूं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि ॿिन्ही खे काफ़ी सम्झो ऐं ॿियनि शयुनि खे जेके पाण पढ़ंदा हुआ पाण उन्हनि खे छॾे ॾिनऊं। त हीअ अज़ीम सूरतूं आहिनि, असां सभिनी जी इहा ज़रूरत आहे त असां हिननि खे यादि कयूं ऐं हिननि खे पढ़ूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सुम्हण लाइ पंहिंजे बिस्तरे ते ईंदा हुआ त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह इख़लास, सूरतुल फलक़ ऐं सूरतुल नास खे टे दफ़ा पढ़ी पंहिंजे हथ जे तिरनि ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फूकींदा हुआ ऐं उन खां पोइ पंहिंजनि हथनि खे पंहिंजे पूरे जिस्म ते फेरींदा हुआ। पंहिंजे मथे खां शुरू कंदा हुआ, मुंहं खां थींदे जेसि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथु पहुचंदो हुयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे सूरतूं पढ़ी करे पंहिंजे जिस्म ते फूकींदा हुआ। हीअ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हुयो। उम्मुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा बयानु कनि थियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बीमार थी विया त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमज़ोर थी विया त उन वक़्तु इहे सूरतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पढ़ंदी हुयसि ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जे हथनि खे ई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक ते फेरींदी हुयसि उन लाइ त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में जेका बरकत आहे उहा ॿिए कंहिं हथ में नथी थी सघे। त ही अज़ीम फ़ज़ाइल आहिनि हिन सूरत जा ऐं हिन सां गॾोगॾु सूरतुल नास जेका आख़िरी सूरत आहे उन्हनि जा इहे मुश्तरक फ़ज़ीलतूं आहिनि। असांखे खपे त असां कसरत सां हिननि सूरतुनि खे पढ़ूं, बीमारी जी हालत में पढ़ूं ऐं नज़रे बद बुरी नज़र खां पाण खे बचाइण लाइ ऐं जादू खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ ऐं शैतानी वसवसनि खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ हिन सूरत जो ख़ुसूसी इहतमाम कयूं। हिन जी मुख़्तसर तफ़सीर जो सिलसिलो शुरू कजे थो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं घणो रहम करण वारो आहे। कुल आऊज़ु बिरब्बिल फलक। ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ आऊज़ु ऐं पनाह में अचां थो बिरब्बिल फलक सुबुह जे रब जी। सुबुह जे रब जी। अल्लाह जी मख़लूक त बेशुमार आहे, उन्हनि मंझां सुबुह बि आहे ऐं सुबुह जे ज़रिए सुबुह जे रब जो अल्लाह खे वास्तो ॾिनो हुयो त अल्लाह तुंहिंजी सिफ़त इहा बि आहे त तूं सुबुह जो पारणहार आहीं। मुफ़सिरीन ज़िक्र कनि था त उन जी वजह इहा आहे त जहिड़े नमूने सां राति जो ऊंदहि हुजे थी ऐं इंसानु ॾिनल हुजे थो, डप में हुजे थो त उनखे इहा उमेद हुजे थी त सुबुह थींदी, रोशनी थींदी ऐं मुंहिंजो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। अहिड़े ई नमूने सां उहो माण्हू जेको डिॼी रहियो आहे, मख़लूक जो डपु आहे, दुश्मन जो डपु आहे ऐं ॿिया के मामला आहिनि, अंदेशा आहिनि जेके हुनखे लाहक आहिनि जंहिंजे करे हू डिॼी रहियो आहे। हिन में इशारो आहे त उहो रब जेको राति जी ऊंदहि खे ख़तमु करे सुबुह जी रोशनी आणे थो, उहो रब इन ॻाल्हि ते बि क़ादिर आहे त जेको ख़ौफ़ में आहे, जेको डप में आहे, दुश्मन जो ख़ौफ़ हुन जी दिलि में आहे या ॿिया ख़ौफ़ ऐं ख़तरा हुनखे महसूसु थी रहिया आहिनि, उहो रब उन ते बि क़ादिर आहे त हुन जे ख़ौफ़ ऐं ख़तरे खे ख़तमु करे छॾे, अमुन में तब्दील करे छॾे। जहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला राति जी ऊंदहि खे सुबुह जी रोशनी में तब्दील करे थो। त हीअ अज़ीम आगाज़ आहे, इब्तिदा आहे हिन सूरत जी
त आऊं पनाह तलब कयां थो सुबुह जे रब जी। ऐं आऊं ॿुधाए चुको आहियां सूरतुल काफ़िरून जी तफ़सीर में त पनाह तलब करणु अहिड़ो ख़ौफ़ जंहिंखां केरु बचाए ई न सघे, जंहिंजी कंहिं वटि कुवत ई न हुजे। अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका हर तरह जे ख़ौफ़ खां इंसान खे अमुन ॾिए थी ऐं उनखे बचाए थी। त इहा इबादत आहे, इहा इबादत आहे त इंसान पंहिंजे दुश्मननि खां जंहिंजो मुक़ाबिलो करणु उन जे वस में न आहे, ॿियो केरु हुनखे बचाए ई नथो सघे, त पोइ इंसान चाहे थो उन ज़ात खे जंहिंजी कुवत अहिड़ी आहे जंहिंजे मुक़ाबले में का बि कुवत न हुजे, उहा अल्लाह जी कुवत आहे, उहो अल्लाह ताला जो सहारो आहे, उहा अल्लाह ताला जी कुवत आहे जंहिंमें अची करे इंसान महफ़ूज़ थी वञे थो। रब अल्लाह जी सिफ़त आहे। रब जी माना पालण वारो। अल्लाह ताला इंसान खे पैदा कयो, माउ जे पेट में जॾहिं हुयो त उन वक़्त बि अल्लाह तरबियत कई, अल्लाह ताला उनखे पालियो। उनखां पोइ जॾहिं दुनिया में अचे थो त अल्लाह ताला जी रबूबियत हुन सां गॾु रहे थी ऐं अल्लाह ताला हुन जी तरबियत करे थो, उन जी हिकु हिकु ज़रूरत अल्लाह हुनखे अता करे थो ऐं उनखां पोइ इंसान जवान थिए थो ऐं जॾहिं पोढ़प में क़दम रखे थो, पंहिंजो पेर रखे थो, को बि अहिड़ो मौक़ो कोन्हे, का बि अहिड़ी जॻह कोन्हे जिते अल्लाह जे तरफ़ खां इंसान जी रहनुमाई न हुजे, अल्लाह ताला इंसान खे छॾे ॾिनो हुजे। इहो अल्लाह जो सहारो आहे जेको हमेशह इंसान सां गॾु हुजे थो, जॾहिं जंहिं बि मोड़ ते हुजे थो, ज़िंदगी जे जंहिं बि मरहले में हुजे थो, अल्लाह ताला जी इहा मदद, अल्लाह ताला जी इहा रहनुमाई इंसान सां गॾु हुजे थी। त इंसान खे खपे त उन सहारे खे इख़्तियार करे जंहिंजो सहारो उहो सहारो आहे जंहिंजे मुक़ाबले में का ताक़त कोन्हे, जंहिंजे मुक़ाबले में का सघ कोन्हे। इंसान उन्ही खे ई पंहिंजी उमेदुनि जो मर्कज़ ठाहे ऐं पंहिंजे तवक्कुल ऐं भरोसो बि उन ज़ात ते रखे। अॻिते अल्लाह ताला फ़रमाए थो मिन शर्रि मा ख़लक़, हर उन शइ जी बुराई खां जंहिंखे उन पैदा कयो, जंहिंखे उन पैदा कयो। अल्लाह जी मख़लूक आहे, अल्लाह उन जो पैदा कंदड़ आहे ऐं जंहिं में का बुराई आहे, जेकॾहिं जंहिं मां को ख़तरो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त, छो त उन जो ख़ालिक़ आहे, उनखे पैदा करण वारो आहे, अल्लाह ई उन खां बचाए सघे थो, उन जी अज़ियत खां, उन जी तकलीफ़ खां। त हिन आयत में पूरी मख़लूक जी अल्लाह खां पनाह घुरी पई वञे त हर उन शख़्स जी बुराई खां जंहिंखे अल्लाह तो पैदा कयो, ऐं तुंहिंजी पनाह में अचां थो। हिन में हर तरह जो शर, हर तरह जी बुराई उहा अची वञे थी जंहिंखां इंसान खे ख़ौफ़ हुजे थो। जेका शइ इंसान खे अज़ियत ॾेई सघे थी, उहो कुझु बि हुजे, उहो को जानवर बि थी सघे थो, को इंसाननि मंझां थी सघे थो, को जिन बि थी सघे थो, ऐं को पथर, को वण, का अहिड़ी शइ बि थी सघे थी जेका इंसान खे नुक़सान ॾे। उन्हनि सभिनी खां अल्लाह, छो त उन्हनि जो ख़ालिक़ आहे, अल्लाह ई उनखे पैदा करण वारो आहे, लिहाज़ा इंसान अल्लाह जी पनाह में अची वञे थो। वमिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब, फरमाई त राति जी बुराई खां जॾहिं उहा छांइजी वञे। मिन शर्रि गासिकिन, गासिक चयो वञे थो ऊंदह कंदड़ खे, ऊंदह कंदड़ खे। इन माना में राति जी जेका ऊंदह हुजे थी, जंहिंजे करे हर शइ ढकिजी वञे थी ऐं उन में कई बुरायूं थियनि थियूं। राति जे वक़्त में ॾिसो कई जेके मूज़ी जानवर आहिनि उहे पंहिंजे ॿिरनि मां निकिरनि था, ऐं कई दरिंदा जेके इंसान खे नुक़सान ॾियनि था, जेके उनखे चीरे फाड़े सघनि था, उहे बि ऊंदह जो फ़ाइदो वठी करे ॿाहिरि निकिरनि था। अहिड़े तरीक़े सां जेके जिन आहिनि उहे बि राति जो निकिरनि था ऐं अहिड़े तरीक़े सां जेके इंसाननि मंझां जेके ॾोहारी आहिनि, जेके मुजरिम आहिनि, चोर आहिनि, धाड़ेल आहिनि, कोई कंहिंखे क़त्ल ऐं मारण जे इरादे सां निकिरे थो, इन्हनि सभिनी जो जेको पसंदीदा वक़्तु आहे उहो राति आहे। अहिड़े तरीक़े सां जेके ज़ानी आहिनि, बदकार माण्हू आहिनि, उहे बि राति जी ऊंदह जो इंतज़ारु कनि था। उन जे करे ॾिसो केतिरियूं ख़राबियूं आहिनि, केतिरियूं बुरायूं आहिनि जेके हिन ऊंदह में पोशीदा आहिनि, ऐं कई बीमारियूं बि आहिनि
जेके ऊंदहि में लहनि थियूं, बल्कि जेके अतिबा आहिनि, डॉक्टर आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके मूज़ी जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जा जरासीम राति जो ऊंदहि में ठहनि था ऐं जॾहिं सिजु निकिरे थो, सिज जी रोशनी में उहे जरासीम ख़तमु थी वञनि था, मरी वञनि था। त इहे केतिरियूं बुरायूं आहिनि जिन मां कुझु असांखे मालूम आहे, कई एतिरियूं आहिनि जंहिंजो इल्मु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ई आहे। उन्हनि सभिनी जो ताल्लुक़ु ऊंदहि सां आहे, राति सां आहे। त फरमाई त राति जी बुराई खां जॾहिं राति हर शइ खे ढके छॾे, हर शइ ते छांइजी वञे। वमिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द, फरमाई त ॻंढियुनि में फूकींदड़ औरतुनि जी बुराई खां। हिन में हिकु तर्जुमो त इहो आहे जेको मूं तव्हांजे साम्हूं रखियो, त उहे औरतूं जेके जादू कनि थियूं ऐं ॻंढियूं ॾेई करे उन में फूकिन थियूं, उन्हनि जी बुराई खां आऊं अल्लाह जी पनाह तलब कयां थो। ऐं ॿियो तर्जुमो आम आहे जेको मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था, उहो इहो आहे त इन मां मुराद हर उहो नफ़्स आहे, हर उहा जान आहे जेका जादू जो शैतानी अमल करे थी ऐं उन जे लाइ ॻंढियुनि में फूके थी। हदीस में अचे थो, इब्न मर्दवे जी रिवायत आहे त हर उहो माण्हू जंहिं कंहिं शइ खे ॻंढि ॾिनी ऐं उन खां पोइ उन ते फूक हईं, फरमाई त इहो जादूगर आहे। जंहिं जादू कयो उन शिरक कयो, ऐं जेको जंहिं शइ ते उमीद रखे थो, उन ते भरवसो ऐं तवकुल करे थो, अल्लाह जी मदद उन खां हटी वञे थी, पोइ उन शइ जे उहो हवाले कयो वञे थो। त जादू हिकु शैतानी अमल आहे जंहिंजे करे इंसान खे नुक़सानु ॾिनो वञे थो, को बीमार थी सघे थो ऐं ज़ाल ऐं मुड़ुस में जुदाइगी बि थी वञे थी ऐं कंहिं माण्हू खे हिन जादू जे ज़रिए क़त्ल बि करे सघिजे थो। त इहो शैतानी अमल आहे। क़ुरान करीम जी आयत ॿुधाए थी त जेको जादू आहे उहो शिरक आहे। वमा कफ़र सुलैमान वलाकिन शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास सिहर, फरमाई त सुलैमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, उन कुफ़र कोन कयो। कुफ़र कंहिं कयो? कुफ़र त उन्हनि शैताननि कयो जिन माण्हुनि खे जादू सेखारियो। त जादू अॼुकल्ह मुआशरे में आम आहे, आम आहे। हर ॿिए टे घर में इहा शिकायत असांखे मिले थी त असां ते जादू कयो वियो आहे, या इंसानु परेशान थिए थो मुख़्तलिफ़ ज़रियनि सां। उनजो तोड़ कहिड़ो आहे? माण्हू पुछनि था, उनजो तोड़ इहो आहे त इहे सूरतूं पढ़ो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वञो। पंहिंजनि ॿारनि ते, नंढनि ते, जेके पढ़ी नथा सघनि उन्हनि ते दम कयो, ऐं जेके पढ़ी सघनि था उहे पाण पढ़नि। त हीअ अल्लाह जी हिकिड़ी हिफ़ाज़त आहे हर तरह जे फितननि खां, शैताननि खां, जादू खां, हसद ऐं साड़ खां इंसानु अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वञे थो। वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, ऐं फरमाई त हसद कंदड़ जी बुराई खां जॾहिं उहो हसद करणु लॻे। हसद छा खे चइजे थो? हसद जी हिकु तारीफ़ त उलमा इहा कनि था, तमन्नी ज़वाल निअमत अनिल गैर, त कंहिं ॿिए जे मथां अल्लाह जे तरफ़ खां का नेमत हुजे, अल्लाह जे तरफ़ खां को फज़ल हुजे, अल्लाह हुनखे माल ॾिनो हुजे, औलाद ॾिनी हुजे, ऐं ॿियो को अल्लाह हुन जे मथां इनाम कयो हुजे। हसद कंदड़ उन ते सड़े थो ऐं इहो चवे थो त हीअ नेमत उन खां खसिजी वञे। हाणे हिते हासिद खे इहा परवाह कोन थी हुजे, इहो बि हसद आहे त उहो माण्हू चवे इहा नेमत उन खां छिनिजी वञे ऐं मूंखे मिली वञे, इहो बि हसद आहे, बल्कि उन घणो बुरो आहे। ऐं ॿियो हसद इहो बि हुजे थो जो हासिद हसद में, साड़ में एतिरो अंधो थी वञे थो जो हुनखे का परवाह नथी हुजे त इहा जेका नेमत आहे, चवे थो मूंखे भले न मिले पर हिन शख़्स वटि बि न रहे, इहो हसद आहे। इहा तमामु गंदी हिकिड़ी अख़लाक़ी बीमारी आहे जेका मुआशरे में आम आहे। इब्न तैमिया रहमहुल्लाह हसद जी तारीफ़ में इहो बि चवे थो त सिर्फ़ु कराहियत मा अनअम अल्लाहु अलल अब्द, अल्लाह ताला कंहिं बाने जे मथां का नेमत कई आहे, को इनाम कयो आहे, माण्हू सिर्फ़ु उन खां साड़ महसूसु करे, उन खां हसद करे, इहो भले न करे जो चवे त हीअ उन खां नेमत खसिजी वञे, सिर्फ़ु उन जो सड़ण ई हसद आहे। त ॾिसो केॾी
ये अहम तरीन जेको आहे बुरी हिकिड़ी सिफ़त आहे, इंतहाई जेका इंसान खे बिल्कुलु किराए छॾे थी। ऐं शेख इब्न उसैमीन रहमहुल्लाह जेको सऊदी अरब जो हिकु वॾो जलील क़दुर आलिम थी गुज़रियो आहे, उन इब्न तैमिया रहमहुल्लाह जी तारीफ़ खे पसंदि कयो आहे। चवनि था त इहा तारीफ़ वधीक बहितर आहे, यानी इंसानु सिर्फ़ु साड़ करे, भले हुनजी इहा नियत न हुजे हिन खां इहा नेमत फुरिजी वञे, सिर्फ़ु नापसंदि करे थो ऐं उन खां साड़ करे थो, एतिरो करण ई हसद आहे। ऐं हसद जी बुराई हुजण जे लाइ, उन जे हिकु किरियल अमल हुजण जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे जो मुफ़सिरीन लिखनि था त आसमान में सभ खां पहिरीं जेको गुनाह थियो, जेको शैतान कयो हो, उहो हसद हो। कीअं? आदम अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह ताला मलाइकनि खे इहो हुकुम ॾिनो त उनखे सजदो कयो। शैतान हसद ऐं साड़ में अची करे सजदे करण खां इनकार कयो, छो त उहो हुन सां गॾु हुयो त सजदे जो हुकुम उन लाइ बि हुयो, पर हू हसद ऐं साड़ में पजणु लॻो। नतीजो छा निकितो? अल्लाह जे हुकुम जो उन इनकार कयो। त पहिरियों गुनाह आसमाननि में जेको जंहिंजो इर्तिकाब थियो उहो बि हसद आहे, ऐं ज़मीन ते बि पहिरियों जेको गुनाह आहे मुफ़सिरीन लिखनि था उहो हसद ई आहे। जीअं आदम अलैहिस्सलाम जा ॿ पुट हुया, हाबिल ऐं काबिल। इन्हनि ॿिन्ही खे अल्लाह ताला क़ुर्बानी जो हुकुम ॾिनो। हाबिल जी क़ुर्बानी अल्लाह क़बूल कई ऐं काबिल जी रद्द थी वई। त काबिल हसद में अची वियो, साड़ में अची वियो, उनखे चवणु लॻो त तुंहिंजी क़ुर्बानी अल्लाह ताला वटि क़बूल पई, मुंहिंजी कोन थी, ऐं तोखे क़तलु कंदुसि। त सभ खां पहिरियों ज़मीन ते जेको गुनाह कयो हुयो उहो क़तल जो हुयो, उनजे पुठियां बि जेको सबबु हुयो इहो हसद हुयो। अॼु बि ॾिसो, हासिद अंधो थी वञे थो, उनखे जंहिंसां हसद रखे थो उनजी का ख़ूबी पसंदि कोन थी हुजे, बल्कि अंधो थी करे उनजी हर ख़ूबी खे उहो नापसंदि करे थो। उनजे नतीजे में हू उन सां हसद करे थो, उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि करे थो। त इहो हिकिड़ो इंतिहाई अख़लाक़ी हिकिड़ो गुनाह आहे जेको मुआशिरे में आम आहे, ऐं इंसान जी तबाही जे लाइ इहो काफ़ी आहे। त असांखे खपे त हसद खां पंहिंजो पाण खे बचायूं। हसद पैदा थिए थो, पर इंसानु उनखे ख़तमु करे, उनजो तरीक़ो कहिड़ो आहे? या त जंहिंजो हसद दिलि में पैदा थिए थो उनजे लाइ दुआ करणु खपे। दुआ अल्लाह ताला उनखे अञा वधाए, ऐं जेका हुन ते नेमत आहे इंसानु अल्लाह खां घुरे, रश करे उनजे मथां त अल्लाह उनखे घणो ॾिए ऐं मूंखे बि ॾिए, त जीअं उहो जेको सुठो कमु करे रहियो आहे आउं बि करे सघां। अहिड़े तरीक़े सां माण्हुनि में जॾहिं वेहे त उनजी ग़ीबत न करे, बल्कि उनजी जेके ख़ूबियूं आहिनि उहे ज़िक्र करे। ईअं करण सां हसद खां इंसानु बची वञे थो, ऐं थी सघे त उनखे को हदियो, को तोहफ़ो बि ॾे जंहिंजे बारे में हसद पैदा थी रहियो आहे। त जीअं हिन इंतिहाई किरियल जेका अख़लाक़ी जेका बीमारी आहे, जेका इंसान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे थी, उन खां इंसानु पंहिंजो पाण खे बचाए सघे। हिन सूरत खे असां ॾिसो त हिन में केतिरनि शयुनि जी पनाह अल्लाह ताला खां तलब कई वई। असांखे खपे त असां अल्लाह जी पनाह तलब कयूं, जिन में मख़लूक़ जी बुराई बि आहे, राति जी ऊंदह जी जेका बुराई आहे जेका उन में थिए थी, जादू आहे उनजी बुराई, ऐं हासिद जेको हसद कंदड़ आहे उनजी बुराई आहे, उन खां बि अल्लाह जी पनाह तलब कई। असांखे खपे त हिन सूरत खे पढ़ूं, हिन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झूं, ऐं इन्हनि जेके आम जेके इहे गुनाह आहिनि जेके इंसान खे नुक़सानु बि ॾियनि था, इंसान खे तबाह ऐं बर्बाद बि करे सघनि था, जीअं असां उन्हनि खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए।